MHBHD न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। वॻनि खां रिपोर्टर आशिक़ अली मुगैरी। वॻनि डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट जावेद नबी खोसे चयो आहे त 21 रमज़ान शरीफ़ हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत जो ॾींहुं जे हवाले सां बाज़ाब्ता इख़लाक़ ते मुकमल अमल दरामद करण सां गॾु स्ट्रीट लाइटिंग, पीअण जो साफ़ पाणी, सफ़ाई सुथराई, बिजली समेत सिक्योरिटी खे हाई अलर्ट रखियो वञे। जिन एहसास इलाइक़नि में पुलिस जी नफ़री घटि आहे, इते फौरी तौर ते नफ़री वधाए ऐं अमुन अमान जी सूरत हाल बहितर बणाए वञे ऐं ज़िले अंदरि अमुन अमान जी फ़िज़ा खे क़ाइमु रखण में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे आलमनि सगोरनि जो हमेशह मस्बत ऐं अहम किरदारु रहियो आहे। हिन अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार DC आफ़िस कंबर दरबार होटल हाल में 21 रमज़ान शरीफ़ हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत जे ॾींहुं जे तयारियुनि जे सिलसिले में हिकु अहम इजलास जी सदारत कंदे कयो। इन मौक़े ते DC कंबर शदाद कोट सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायतूं जारी कंदे चयो त 21 रमज़ान शरीफ़ हज़रत अली अलैहिस्सलाम जो शहादत जो ॾींहुं आहे। इन दौरान डॉक्टर ऐं अमले जी एमरजेंसी ड्यूटी लॻाए 24 कलाक संदनि मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर चयो त सफ़ाई सुथराई, बिजली, पाणी ॿी का बि शिकायत हुजे त पंहिंजनि तालुकनि जे स्टेट कमिश्नरनि सां राबितो करे इन्हनि खे हल करायो वञे। हिन वधीक चयो त मंजिलसनि ऐं जुलूसनि दौरान शकी माण्हुनि ते कड़ी नज़र रखी वञे। अहिड़ो इतलाह ज़िले इंतज़ामिया, रेंजर्स या पुलिस खे फौरी तौर ते ॾिनो वञे। इजलास में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे आलमनि सगोरनि पारां पंहिंजा मसइला पिणु पेश कया विया। DC कंबर शदाद कोट समूरनि जाइज़ मसइलनि जे फौरी हल लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। इन मौक़े ते SS